ठट्टो मां वाक़ई अपडेट कंदालू। रिपोर्ट करे हुआ ज़ाहिद अमीर जोखियो। झिरक थाने जी हद बेलो वीरान में 1 महीने खां वधीक अर्सो गुज़रण बावजूद बेदर्दी सां क़त्ल थी वियल खोसा बिरादरी जी मां रज़िया खोसो ऐं धीउ अज़ीज़ा खोसो जा क़ातिल जवाबदार झिरक पुलिस पारां अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया, जेके मक़तूलनि जे वारसनि खे मौतमार धमकियूं ॾेई केस तां हथ खणाए ख़ामोश रहण ते मजबूर करे पिए वञे। मक़तूल औरतुनि जे वारसनि पारां पंहिंजी औरतुनि ऐं मासूम ॿारनि सां गॾु ठटे पहुची हिकु एहतजाजी मुज़ाहिरो गुलामुद्दीन खोसो, नाबीन माणक खोसो, औरत बशीरा खोसो जी अॻवाणी में एहतजाज कंदे चयो त ज़ालिमनि साणनि वॾो ज़ुल्म करे संदन घर उजाड़े छॾियो आहे। हिननि चयो त 1 महीनो 6 ॾींहं रातियूं अॻु बेलो वीरान में सां वठी तकरार तां जामशोरे ज़िले जे मंसूराबाद जे रहवासी जवाबदारनि वसीम अली वलद अली मोहम्मद खोसो, रज़ाक वलद अर्ज़ी खोसो ऐं संदसि भाउ गफ़ार वलद अर्ज़ी खोसो असांजे घरनि ते काह करे असांजी 2 औरतुनि रज़िया ज़ाल गुलामुद्दीन खोसो ऐं संदसि न्याणी अज़ीज़ा ज़ाल गुलाम मुस्तफ़ा खोसो खे बेदर्दी सां क़त्ल करे फ़रार थी विया, जंहिंजो केस झिरक थाणे ते दाख़िल करण बावजूदु झिरक पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे, जेके असांखे वधीक नुक़सान जूं धमकियूं पिया ॾियनि, जिन मां खैर नुक़सान जो अंदेशो आहे। हिन इल्ज़ाम लॻाईंदे चयो त जवाबदार बाअसर हुजण तोड़े पुलिस खे वरी रिश्वत ॾियण करे पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे। झिरक पुलिस असांजो खून ॿोड़ण थी चाहे। हिननि चयो त खैर इतला मिलिया आहिनि त खाणोठ पुलिस हिकु जवाबदार रज़ाक खोसो खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिंजी पुलिस गिरफ़्तारी ज़ाहिर करण लाइ तयारु न आहे। ख़दशो आहे त पुलिस उन खां बि वठी रिश्वत उनखे बि आज़ादु करे न छॾे। हिननि चयो त खैर किथां बि इंसाफ़ नथो मिले। मक़तूल औरतुनि जा मासूम ॿार पंहिंजे माउरनि खे यादि करे रोइनि पिया। ॿारनि जी इहा हालत असांखां बर्दाश्त नथी थिए। हिननि चयो त चीफ जस्टिस पाकिस्तान हाई कोर्ट सेशन जज ठट्टो SSP ठट्टो समेत समूरनि वसवारनि खे अपील कई त साण इंसाफ़ करे संदन बेदर्दी सां क़त्ल थी वियल 2 औरतुनि जे समूरनि क़ातिल जवाबदारनि खे गिरफ़्तार करे खेनि कैफ़र किरदार ताईं खेनि तहफ़ुज़ मुहैया कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतजाज करण सां गॾु इंसाफ़ लाइ अदालत जो दर खड़काईंदासीं।